जी सिंध हुकूमत के मुख़्तलिफ़ खातनि खे असांजे प्राइमरी उस्ताद खे को बि सर्विस स्ट्रक्चर कोन हो। इंशाअल्लाह अलाह पाक जी मदद सां ऐं हिन दोस्त जी महिनत हुयूं, हिन दोस्त जी महिनत सां सॼे प्राइमरी उस्ताद जो हिन महीने जी आख़िर धारे 17 स्किल सर्विस इंशाअल्लाह मंज़ूर थी वञो इंशाअल्लाह। जंहिंजूं सभई कानूनी घुर्जूं जेके कानूनी लवाज़मात आहिनि अल्हम्दुलिल्लाह उन पूरियूं थी चुकियूं आहिनि ऐं मूंखे इंशाअल्लाह उमेद आहे अप्रैल जी आख़िर में कॾहिं बि नोटिफिकेशन जारी थींदो ऐं इंशाअल्लाह ॿियो इन खां पोइ मिनिस्टर एजुकेशन ऐं वज़ीर सिंध वाइदो कयो आहे त सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे आऊं 20 ग्रेड ॾींदुसि इंशाअल्लाह 20 ग्रेड ॾींदुसि प्राइमरी उस्तादनि खे ऐं हींअर तारीख़ में पहिरियों दफ़ो प्राइमरी उस्तादनि खे DDO पावर मिलिया आहिनि पहिरियों दफ़ो सिंध में ऐं पहिरियों दफ़ो प्राइमरी उस्तादनि खे कैंपस स्कूल जो हेडमास्टर कयो वियो आहे। पहिरियों दफ़ो प्राइमरी स्कूलनि में डायरेक्ट बजट मिली आहे पहिरियों दफ़ो। हीअ सूबाई वज़ीर तइलीम सेक्रेटरी साहिबु ऐं मुंहिंजूं दुआऊं ऐं नंढियूं कुझु काविशूं शामिल हुयूं त इंशाअल्लाह तनज़ीम वधीक मज़बूत थींदी। ॿी अॼु हिन मौक़े ते सॼे सवाल खां उस्तादनि खे गुज़ारिश कंदुसि त असांजे तनज़ीमी इलेक्शन जा हिकु 3 मरला कंप्लीट थी चुका आहिनि जंहिंमें तलका ज़िला ऐं डिवीज़न जूं इलेक्शन थी चुकियूं आहिनि। हाणे मर्कज़ जो शेड्यूल जारी थी वियो आहे। सुभाणे हाई कोर्ट जे हुकुम ते इंडस्ट्री जे खाते पारां जेका इलेक्शन थी रही आहे सुभाणे मर्कज़ी इलेक्शन जे लाइ नॉमिनेशन पेपर वसूल कया वेंदा ऐं 18 तारीख़ जमे थींदा। मूं मैरापुर में चयो, अॼु हिते बि चवां थो, ख़ासि करे पूरी सिंध मुंहिंजी पूरी सिंध घर आहे। टिनि मुंहंनि खां त मुंहिंजो घर आहे पर आउं चवंदा त पूरी सिंध मुंहिंजो घर आहे। सिंध जे सवाल उस्तादनि खे अपील थो करियां दुनिया ॾिसे त सिंध जा प्राइमरी उस्ताद जी तनज़ीम उहे सभु पाण में गॾिजी असां नॉमिनेशन पेपर में जमे करायूं। तव्हां ॾिठो हूंदो त हिकिड़ो काउंसलर या नाज़िम या MP MLA सेनेटर जिन नॉमिनेशन पेपर जमे कराइण वेंदा आहिनि त उन सां उन चाहींदड़ उन जा मोहबती उन सां प्यारु कंदड़ सभु गॾु हूंदा आहिनि। मुंहिंजी बि ख़्वाहिश आहे त सिंध जा सिंध जो हर उस्ताद दादी मेरा त उहिदेदार हुजे। हर उस्ताद 18 तारीख़ ते सुबुह जो 10 बजे हैदराबाद पहुची ऐं गॾिजी हली असां फॉर्म जमे करायूं त दुनिया ॾिसे, हुकूमत बि ॾिसे, सियासी समाजी पार्टियूं बि ॾिसनि त सिंध जे प्राइमरी उस्तादनि में बि ॿधी आहे ऐं हिन में एको आहे ऐं हिन में मोहबत आहे ऐं उहो हाजी शिफ़ियत सां मोहबत कनि था।